अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अनवर हालाई, जंहिंजो असुलु नालो मोहम्मद शफ़ी हुयो, मोहम्मद शफ़ी अहमद ख़ान अबड़े जे घर में 15 डिसंबर 1925 ते हाला शहर में जनम वरितो। संदसि वालिद अहमद ख़ान अबड़े जो तख़लुस शीदा हो। अनवर हालाई शहर जी इस्लाह अंजम हालाई ऐं अख्तर हालाई खां कराई। मोहम्मद शफ़ी उन्हनि जी सोबत में रहंदे अनवर हालाई जे नाले सां सुञातो वियो। बज़्म तालिबुल मौला सिंध जे सेक्रेटरी जनरल जी हैसियत सां ज़िंदगी जो वॾो हिसो अदबी ख़िदमतनि में गुज़ारियईं। सिंधी अदबी बोर्ड जे ॿारनि जे रिसाले बुलफुल जो केतिरा ई साल एडिटर रहियो। संदसि शाइरी जो मजमूओ चंड जूं कलाऊं सिंधी अदबी बोर्ड पारां छपराए पधिरो कयो वियो। सगा हुन जो तरतीब ॾिनल किताब ॿारनि जो शाह पिणु छपरायो, जंहिंमें हुन ॿारनि जी सम्झ वारा शाह जा बैत शामिल कया हुआ। हिन किताब जो पेश लफ़्ज़ मोहम्मद इब्राहिम जोए लिखियो। अनवर हालाई 12 जनवरी 1994 ते दिलि जे दौरे सबबि लाॾाणो करे वियो। 4 मार्च वारे वाक़िए ते पंहिंजे लिखियल ख़ूबसूरत नज़म में शागिर्दनि खे भेटा पेश कंदे अनवर हालाई लिखियो, हक़ जो कलमो चवणु सिंगार आ, सिर ॾेई सरहो थियणु सिंगार आ, ज़ुल्म सां साम्हूं लड़णु सिंगार आ, जे किनी कारण मरणु सिंगार आ, हक़ जे तालिब सचनि खे जस हुजे, सिंध जे सुरह पुटनि खे जस हुजे। उमिरि निढड़ी एॾी जुरत वाह वाह, जोश जज़्बो हाम हिमत वाह वाह, थिए इबरत खे इबरत वाह वाह, नव निहालनि जी शुजायत वाह वाह, जा निसाराने वतन खे जस हुजे, सिंध जे सुरह पुटनि खे जस हुजे। मच ॾिसी हरगिज़ न मुड़िया शेर दिल, सच मथे बरबर थी सड़िया शेर दिल, साख लेसिक साण लड़िया शेर दिल, मए मते दरियाह में घिड़िया शेर दिल, शह सवारनि जान बन खे जस हुजे, सिंध जे सुरह पुटनि खे जस हुजे। जानबाज़नि शह सवारनि खे सलाम, बेसहारनि जे सहारनि खे सलाम, दिलि जे अनवर कुर्बदारनि खे सलाम, जुरतनि जे ताजदारनि खे सलाम, हिम्मतनि ऐं हौसलनि खे सो सलाम, सिंध जे सोरह पुटनि खे सो सलाम। असां पंहिंजी सचाई जा सहारा आज़मायूं था, असां पंहिंजी सचाई जा सहारा आज़मायूं था, कड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजा प्यारा आज़मायूं था, करे तूफ़ान सां उल्फत रखी गर्दाब सां यारी, छुली छोलियुनि विचां दिलि जा किनारा आज़मायूं था। रहण ॾे रहनुमा जे आसरे में रह गुज़ारनि खे, मूं वरितो आहे रहबर यार जे गर्दो गुबारनि खे, जुनून इश्क में सजदनि ते सिधा कनि था दीवाना, रुखे दिलदार जे दिलकश हसी नक्शो निगारनि खे। नाखिया तूफ़ान ॾिसी छो थो डिॼी रोए रड़ी, नाखिया तूफ़ान ॾिसी छो थो डिॼी रोई रड़ी, मुंहिंजी कश्ती जो भले गर्दाबी साहिल थिए, ए सखी बेताब दिल तोखां सवाइ केॾांहुं वञे, शल न टुकड़ा तंहिंजे दर ते कासाए साहिल थिए। हित दर्द अलम जा दूध दुखनि, हुत हुस्न जवानी तोबा शिकन, कंहिं कंहिंखे ॿुधायां दिलि जो बयां, हित धार गज़ब हुत धार गज़ब, भर भर जी सदा में खाने मझां थो कोई करे, यार हीत ॿुधो कुझु देरि सहो अॻिते न वधो, आ साॻी गज़ब मैं ख़्वार गज़ब, हिकु दिलि थी चरी ॿियो यार वरी, तरतीब नई आ हाण रथी, अखियुनि में गज़ब गुमाज़ गज़ब, गुफ़्तार गज़ब रफ़्तार गज़ब, हिकु रूप नगर जी हूर हुई, जंहिं दिलि खे अची मफ़तूह कयो, वारनि सां या क़ैद कयो, नेणनि जा कया लख वार गज़ब।
पंहिंजो नसीब पंहिंजे हथनि साण ठाहिजे, हुन जी हुज़ूर ॻाल्हि न हरगिज़ वॾी कजे। का शाने हयात में ऊंदह थी त छा, का शाने हयात में ऊंदह थी त छा, ॿारे जिगर जा दाग़ नई रोशनी कजे। आमिर खां ज़ोर बाज़ू ते कुवत खसे वठो, मकरो फ़रेब वारी इमामत खसे वठो। हर रोज़ थो बनाए बहाना नवां नवां, कूड़े खां हर लॿाड़ रौनत खसे वठो। अॼु चो खंभो बदोस करे गोड़ शींहं जा, गासिब खां पंहिंजी पाक अमानत खसे वठो। नामर्द मर्द जी पवे हाणे परूड़ थी, दस्योस मारे धूड़ में नख़वत खसे वठो। लाइक़ न आह दंबे जीअण जे गुनाहगार, मारे थधो कयोसि तमाज़त खसे वठो। विख साथियो वधायो हू मंज़िल अची वई, माज़ूर बे सब्र खां क़यादत खसे वठो। असांजी सिंध सदियुनि खां पुराणो दास्तां आहे, मोहबत अमन जी ऐं रोशनाई जो निशां आहे। लुटेरा केई आया ऐं विया तारा जथी, आख़िर असांजी आह धरती ऐं असांजो आसमां आहे। असीं वारिस असीं मालिक, असांखे केरु हथु लाहे, कढी छॾियूं जनाखूं उन जूं जेको ग़ैर सां आहे। असीं दुश्मन खे हर सूरत निपोड़े साह खणंदासीं, जीअं सिंध शल सदा जीए ही नारो पासबां आहे। असांजो ई था खाइनि नई गिरनि था छा सबबु आहे, असां मां को थियो गद्दार पंहिंजे दरमिया आहे। असांजा रिश्ता धारियुनि सां, असांजा नाता धारियुनि सां, अलाए बेहयाई पाण में आई किथां आहे। असांजा पंहिंजा ई अफ़सर निपोड़े रत निचुअनि था, असां ते ज़ुल्म कनि पंहिंजा इहो बिल्कुलु आया आहे। असां घरड़ा बि विकिणूं था, हू बंगला रोज़ ठहिराइनि, हू मालिक थियो था कनि मस्ती, असांजी डिॼ डिॼा आहे। असां लाखाट दादू में कई सदमा सठा आहिनि, असांजे नंग ऐं नामूस जो नाज़ुक बयां आहे। निमाणी सिंध लुटिजे पई, असीं ख़ामोश छो आहियूं। निमाणी सिंध लुटिजे पई, असीं ख़ामोश छो आहियूं। उथो जागो लॻी वई बाहि पंहिंजे घर मंझां आहे, लॻाए थो ग़लति अंदाज़ पंहिंजे वक़्त जो मालिक। ग़रीबनि जी ही दुनिया, ग़रीबनि जो जहां आहे। सितम हिकिड़ो हुजे पोइ माठ में वेही गुज़ारियूं यर, मगर ज़ुल्मो सितम जो सिलसिलो हर सो रवां आहे। असांजी शाइरी बेफ़ैज़ नग़मा सभु उदास आहिनि, असांजे इल्म ऐं दानिश्वरी बेख़ानमा आहे। असांजी सोच ते पहिरां कलम जो क़त्ल जारी आहे, कुछे थो को ज़ुबान सां सच त उन दम वठां आहे। ही ज़ंजीरूं बंदेखाना उसूलनि खां न मोड़ींदा, असांजो ग़ैर ते अहसास ॼण आतिश फ़िशां आहे। असीं पंहिंजी धरती ते अकेला छो थिया आहियूं, जॾहिं अल्लाह साणी आहे, मोहम्मद मेहरबान आहे। अखियुनि में आब आयो जी कयो महसूसु मूं अनवर, न कोई हम सुखन आहे, न कोई हम ज़ुबां आहे। अव्हां जो नक्श पाई रह गुज़र आहे अञा ताईं, मिलण जी आरज़ू ज़ादे सफ़र आहे अञा ताईं। फिराको ग़म असां लाइ चार घर आहे अञा ताईं, इहो हिकिड़ो ई नुस्ख़ो कारगर आहे अञा ताईं। जनून इश्क मुंहिंजो नामवर आहे अञा ताईं, सरे बाज़ार ही आशुफ़ तसर आहे अञा ताईं। अक़ीदो जंहिं रखियो सो फैज़ वर आहे अञा ताईं, फ़क़ीरनि जी दुआउनि में असर आहे अञा ताईं। जे सजदनि में इबादत आहे त पोइ काबे सां छा मतिलबु, अव्हां जे संग दर ते मुंहिंजो सर आहे अञा ताईं। वञण वाई न कर सोणा मिली ही राति मसमसा, ही चांडोकी बि ॾिस बीठो कमर आहे अञा ताईं। इजाज़त ॾे कदम तुंहिंजा चुमा पंहिंजे अङण ते मां, ग़लति सम्झम थे जानी बेख़बर आहे अञा ताईं। परेशान हाल आज़रदा ऐं मरकूज़े तमाशाई, कफ़स में ताइर बेबाल पर आहे अञा ताईं। उन्हनि खुमदार ज़ुल्फ़नि में थियणु चाहियां थो गुमाऊं, जिते जलवा नुमा काफ़िर नज़र आहे अञा ताईं। ही पंहिंजी पंहिंजी क़िस्मत आहे, कभी छा भेट दुनिया सां, ग़मे जाना मताए मालो ज़र आहे अञा ताईं। दरे मैखाना मैकश जी सदा ॾे ग़ौर कोन्हे को, तो ॿुधिजे मैकदे में शोर शर आहे अञा ताईं। करे कालू बला जो कोल ख़लक़त खां थियो आला, जहां जे राज़ जो मज़हर बशर आहे अञा ताईं। अव्हां वाइदा विसारे बेरुखी केॾी कई, लेकिन उन्ही हूंदे बि अनवर मुंतज़र आहे अञा ताईं। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियर शाइर अनवर हालाई जी ख़ूबसूरत शाइरी।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध